असा खुशू तरह मल्हाईंदासीं जॾहिं पाकिस्तान में कुरान जो कानून थींदो आहे कोई इंशाअल्लाह चवण वारो। असा खुशू तरह मल्हाईंदासीं जॾहिं पाकिस्तान जे कोर्टुनि में जज टकनि ते पंहिंजूं फतवाऊं नीलाम न कंदा। असा खुशू तरह मल्हाईंदासीं जॾहिं पाकिस्तान जे कोर्टुनि में कुरान जे मुताबिक़ फैसला थींदा। असा खुशू तरह मल्हाईंदासीं जॾहिं असांजे मुल्क मां कबीलाई झेड़नि जो ख़ात्मो थींदो। असा खुशू तरह मल्हाईंदासीं जॾहिं असांजे मुल्क जा माण्हू आराम जी निंड सुम्हंदा। असा खुशू तरह मल्हाईंदासीं जॾहिं वतन जे हिक हिक शहरी जी इज्जत जान ऐं माल जो तहफ़्फ़ुज़ हूंदो। खुशू तरह मल्हाईंदासीं जॾहिं असांजा हुक्मरान यहूदिन खे सजदो न कंदा। मां खुशू कीअं मल्हायां? फलस्तीन में असांजे मुसलमाननि ते क़यामत बर्पा थियल आहे। मां खुशू कीअं मल्हायां? रमज़ान जो महीनो फलस्तीन के मुसलमानन के लाइ जो क़यामत जो महीनो साबित थियो आहे। मां खुशी कीअं मल्हायां? रमज़ान के महीने में फलस्तीन के मज़लूमन रत सां रोज़नि जी इफ्तारी कई आहे। मां खुशी कीअं मल्हायां? काफ़िर मुसलमानन के टुकड़ा टुकड़ा करे रहिया आहिनि। असांजे न्याणियुनि जूं लॼूं लुटे रहिया आहिनि। मां खुशी कीअं मल्हायां जॾहिं फिज़ा में मूंखे मासूम बच्चनि खे लाशनि जा टुकड़ा पिया नज़र अचनि। कल 14 अगस्त हुई पाकिस्तान में जश्न आज़ादी मल्हायो। वॾियूं वॾियूं तकरीबूं थियूं, वॾा वॾा प्रोग्राम थिया। माण्हुनि काफ़ी जायुनि ते हवाई फायरिंग कई। मोटरसाइकिलनि मां साइलेंसर कढी रड़ियुनि सां मोटरसाइकिलूं हमराहनि हलायूं। काफ़ी माण्हू कल नचिया, डांसूं कयूं। पाकिस्तान जिंदाबाद जा नारा लॻी विया। मसइला सब हल थी गया। जो मिड़े खैर मां जलसे गाह ॾे वञा पियो तो सब रस्ता रोड ब्लॉक लगा पिया। नौजवान ईअं पिया नचनि ॼण खानदानी नाचूं। हिकिड़े हमरा मूंखे जो साईं तव्हां भला मौलवियुनि जश्न नाहे मल्हायो छा? मां चयो मूंखे ॿुधायो त जश्न छाजो मल्हायूं? मुल्क में इस्लाम जो निज़ाम नाफ़िज़ थी वियो, इन ख़ुशीअ में जश्न मल्हायूं। हक़दारनि खे पंहिंजो हक़ मिली वियो, इन खुशी में जश्न मल्हायूं। असांजे मुल्क में माण्हू आराम जी निंड सुम्हनि था, इहो जश्न मल्हायूं। कंहिंजी जान माल इज्जत ऐं आबरू ख़तरे में नाहे। सभिनी जी जान माल इज्जत आबरू महफूज़ आहे, इहो जश्न मल्हायूं। असां जमीयत उलमा इस्लाम जे तरफ़ां कल मुल्क के मुख़्तलिफ़ हिस्सनि में मुख़्तलिफ़ मस्जिदनि ऐं मदरसनि में इज्तिमाई दुआउनि जो प्रोग्राम रखियो हो। कल 14 अगस्त ते असां मुल्क जे तूल अर्ज़ में कुरान पाक जा ख़त्मा कढाया। असांजे बुजुर्गनि दुआऊं घुरायूं त रब असांजे हाल ते रहम कर, असांजे मुल्क खे हक़ीक़ी मानाउनि में इस्लाम जो मज़बूत किलो बणा। रब असांजे मुल्क में बदअमनी जो खात्मो फरमा। रब करीम बेरोजगारन के इज्जत भरियो रोजगार अता फरमा। रब असांजे मुल्क में जेका कबीलाई झेड़न की लानत आ, इन लानत मां असांजी जान के आजाद फरमा। माउन हमरा के चुम त असां ते ईअं कयो। जीता ईअं छो कयो? मां चयो हर कंहिंजी पंहिंजी पसंद आहे, तव्हांजी पंहिंजी पसंद आहे, असांजी पंहिंजी पसंद आहे। तेरी जुदा पसंद है मेरी जुदा पसंद, तेरी जुदा पसंद है मेरी जुदा पसंद, तुझको खुद ही पसंद है मुझको खुदा पसंद। असां खुशू तॾहिं मल्हाईंदासीं जॾहिं पाकिस्तान में कुरान जो कानून थींदो आहे कोई इंशाअल्लाह चवण वारो। असां खुशू तरह मल्हाईंदासीं जॾहिं पाकिस्तान जे कोर्टुनि में जज टकनि ते पंहिंजूं फतवाऊं नीलाम न कंदा। असां खुशू तरह मल्हाईंदासीं जॾहिं पाकिस्तान जे कोर्टुनि में कुरान जे मुताबिक़ फैसला थींदा। असां खुशू तरह मल्हाईंदासीं जॾहिं असांजे मुल्क मां कबीलाई झेड़नि जो ख़ात्मो थींदो। असां खुशू तरह मल्हाईंदासीं जॾहिं असांजे मुल्क जा माण्हू आराम जी निंड सुम्हंदा। असां खुशू तरह मल्हाईंदासीं जॾहिं वतन जे हिक हिक शहरी जी इज्जत जान ऐं माल जो तहफ़्फ़ुज़ हूंदो। आहे कोई इंशाअल्लाह चवण
असां खुशू तॾहिं मल्हाईंदासीं जॾहिं असांजा हुक्मरान यहूदिन खे सजदो न कंदा। न इंशाअल्लाह न चइजो बुलंद आवाज़े सां। मां खुशू कीअं मल्हायां? फलस्तीन में असांजे मुसलमाननि ते क़यामत बर्पा थियल आहे। मां खुशू कीअं मल्हायां? रमज़ान जो महीनो फलस्तीन के मुसलमाननि जे लाइ जो क़यामत जो महीनो साबित थियो आहे। मां खुशी कीअं मल्हायां? रमज़ान के महीने में फलस्तीन के मज़लूमन रब सां रोज़नि जी इफ्तारी कई आहे। मां खुशी कीअं मल्हायां? काफ़िर मुसलमाननि खे टुकड़ा टुकड़ा करे रहिया आहिनि। असांजे न्याणियुनि जूं लॼूं लुटे रहिया आहिनि। मां खुशी कीअं मल्हायां जॾहिं फिज़ा में मूंखे मासूम बच्चनि जे लाशनि जा टुकड़ा पिया नज़र अचनि। सॼी दुनिया में मुसलमान मोचड़ा था खाइनि, मुसलमान कुटजनि था, माण्हू जशन था मल्हाइनि। इन्हनि खे ॿुॾी मरण खपे। थियण त ईअं खपंदो हो त हुकुमरान बि कल्ह वारे ॾिहाड़े ते तौबा इस्तग़फ़ार जो ॾिहाड़ो मल्हाइनि हा, दुआउनि जो ॾिहाड़ो मल्हाइनि हा, रब खे ॿाॾाइण जो ॾिहाड़ो मल्हाइनि हा। मुसलमानों, असां दीन जे रस्ते खे छॾे चुका। मुसलमानी खत्म थी वई असांजी। वो मुसलमान जंहिंखे गॾिजी करे पंहिंजी कुवत काफ़रनि जे ख़िलाफ़ इस्तेमाल करणु खपंदी हुई, अॼु उहो मुसलमान हिक ॿिए खे क़त्ल थो करे। अॼु असांजो बहितरीन मसइलो इहो आहे त मुसलमान मुसलमान खे मारे। असांजी सिंध में ॼण राकास हुई, अंधेर नगरी ऐं चरबत राजा, को कानून कोन्हे। शरीफ माण्हू, इज़त वारो माण्हू ॼण लिकी साफ़ थो करे।